पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साव ॾींदी बि ॿोली किथे। क़ाबिल एतिराम असांजी वॾी भेण ऐं हिन दौर जी निहायत बेमिसाल स्कॉलर डॉक्टर फहमीदा हुसैन, असांजी आगा रफ़ीक, जेको हिकु पूरे दौर जो मां सम्झां थो न रुॻो सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां पर सिंधी अदब जे हवाले सां, पंहिंजे तहरीर जे हवाले सां, पंहिंजे ड्रामनि जे हवाले सां हिकिड़े समूरे ज़माने खे हू उन जी अॻुवाणी कंदो रहियो आहे। डॉक्टर महमूद मुग़ल, जेको पिणु अॼोके हिन वर्कशॉप जो सिखियाकार आहे, मां सम्झां थो हुनजे तारीफ़ जी का ज़रूरत कोन्हे का, छाकाणि त उहो ख़ुदि हिकिड़ो पूरो ज़मानो उन ई शुबे सां घण तरफ़े नमूने लाॻापियल रहियो आहे जंहिंजा अॼु जे ज़माने जा जंहिंजा नुमाइंदा या हीरोज़ तव्हां आहियो। मूंखे बेहद ख़ुशी आहे त अॼु तव्हां सभु उहे साथी दोस्त हमअसर जेके पंहिंजे पंहिंजे शोबे में अॻु ई हिकिड़ियूं ग़ैर मामूली ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया हो ऐं पंहिंजे कम वसीले, पंहिंजे गुफ़्तगू वसीले, पंहिंजे पंहिंजे ज़िमेदारनि वसीले सिधी या अणसिधी तरह सिंधी ॿोलीअ जी तमामु घणी ख़िदमत करे रहिया आहियो। उन्हनि सां गॾु वेहणु ऐं उन्हनि खे सम्झणु, उन्हनि जे मसइलनि खे ॿुधणु ऐं गॾोगॾु उन्हनि खे दरपेश जेके ललकारूं आहिनि उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी गुफ़्तगू, हिकिड़ो हाल अहवाल जो मौक़ो मिलियो आहे। मां सम्झां थो इहा ॻाल्हि का लिखियलु कोन्हे का त अॼु जे ज़माने में ॿोलीअ खे जेके दरपेश ख़तरा आहिनि, जेके ललकारूं आहिनि, जेके मसइला आहिनि, उहे कहिड़ा ऐं केतिरा आहिनि। तव्हां त सभु लॻभॻि उहे आहियो जेके हाणे तमामु हिकिड़े मयारी दर्जे ते पहुची चुका आहियो ऐं तव्हांजी गुफ़्तगू का अहिड़ी न आहे जंहिंमें चऊं त की तमामु घणियूं ग़लतियूं या की तमामु घणा ॿोलीअ जा ब्लेंडर्स आहिनि, पर थुले लेखे अॼु जा हिकिड़ा मसइला आहिनि जेके ज़ाहिर आहे उहे असां सभु ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियूं। उन्हनि खे कीअं हल कजे ऐं जेके तव्हां खां पोइ ईंदड़ जेको नसुल आहे उनखे कीअं रहनुमाई ॾिजे ऐं उनखे छा ॿुधाइजे त उहो अॻिते कीअं वधे। मां सम्झां थो सभ खां वॾो जेको बहस जो मौज़ू आहे सो इहो आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका आहे उहो न रिप्लेस कयो हो या उन जाइ वरिती ही प्रिंट मीडिया जी। प्रिंट मीडिया में हिकिड़ो पूरो निज़ाम ठहियल हो, उन में एडिटर हो, सब एडिटर हो, प्रूफ रीडर हो, उन में हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो उन ते हिकिड़ा टे टे चारि चारि माण्हू जेके आहे उहे वेही उन जी दुरुस्तगीअ ते ध्यानु ॾींदा हुआ। इलेक्ट्रॉनिक मीडिया आई त उहो PTV जी हद ताईं त उहो निज़ाम साॻियो रहियो, रेडियो जी हद ताईं ठीकु हो जीअं बख़्शण ॿुधायो, पर ख़ानगी चैनल जॾहिं खां आया, उहे FM रेडियो हुजनि या सिंधी TV चैनल हुजनि, तॾहिं खां हिकिड़ा नवां मसइला असांजे साम्हूं आया ऐं ज़ाहिर उहे हिकिड़ा फितरी आहे, छो त TV चैनलनि वटि वसीला एतिरा घणा न हुआ। उन्हनि पंहिंजे पैसनि खे बचाइण जे चकर में तरबियत जो को सिलसिलो निज़ाम न ठाहियो ऐं न रुॻो तरबियत, ऐं जॾहिं उन्हनि तरबियत न कई तॾहिं उन्हनि सख़्ती बि न कई ऐं उन्हनि छॾे ॾिनो त जेको बि मेज़बान आहे, जेको बि ख़बरूं पढ़ण वारो आहे, जेको बि एंकर आहे, उनजे ज़हन में जेको कुझु बि आहे हू भले ॻाल्हाए ऐं ज़ाहिर आहे ज़मानो अहिड़ो अची रहियो असांजे साम्हूं जंहिंमें रस्मी गुफ़्तगूअ जो रवाजु ख़तमु थी रहियो हो। असां ॾिसूं था त हाणे जेका मेज़बान TV ते गुफ़्तगू कनि था उहा का मुनज़िम ऐं बातरतीब गुफ़्तगू न आहे जंहिंमें ॻाल्हि ॿोल में को ग्रामर जो ख़्यालु रखियो वेंदो हुजे या अॻुवाट सोचे सम्झी का तयारी करे गुफ़्तगू कई वेंदी हुजे। किताब शुरू करे छॾींदा आहिनि, जेकॾहिं मौसम थोरी रोमेंटिक थी वई आहे, को जुड़ थी वियो आहे, को ककर अची वियो आहे त उतां खां शुरू कंदा, शहर में को हादसो थियो आहे त उतां खां शुरू कंदा। का बि तयारी करण खां सवाइ जॾहिं को माण्हू ॻाल्हाईंदो आहे त पोइ ज़ाहिर उन में उनजी गुफ़्तगूअ जो मयार बि उहो न आहे रहंदो ऐं जेका उहो ॿोली ॻाल्हाईंदो उन में बि ग़लतियूं फितरी तौर ते थींदियूं। तव्हां गौर कयो त जॾहिं असां शहर में निकिरूं था ऐं ख़ासि तौर ते तव्हां त इहा ॻाल्हि इन करे वधीक बहितर नमूने सम्झो था जो तव्हां रोज़ु स्क्रीन ते अचो था ऐं तव्हांखे लखे माण्हू ॾिसनि था, तव्हांजी पोइवारी कनि था, तव्हां वांगुरु थियण जी कोशिशि कनि था, पर जॾहिं तव्हां ईंदा आहियो स्क्रीन ते त ज़रूरु ॾिसंदा आहियो त मां लॻां कीअं पियो, मुंहिंजी टाई कीअं पियो लॻे, मुंहिंजो रओ कीअं पियो लॻे, मुंहिंजी अपीयरेंस कहिड़ी हूंदी। पर तव्हां कॾहिं इन जे बारे में न सोचियो आहे त जॾहिं मां गुफ़्तगू कंदुसि त मुंहिंजो लहजो कहिड़ो हूंदो, हिन लफ़्ज़ जो मां उचार कहिड़ो वठंदुसि ऐं जेको कल्ह मूं ॻाल्हायो हो उन में कहिड़ियूं ग़लतियूं हुयूं उनखे दुरुस्त कंदुसि त उनजो फ़ाइदो या असरु कहिड़ो पवंदो। छाकाणि त तव्हां इतफ़ाक़ सां हिकिड़े अहिड़े
ज़रिए या मीडियम ते पेश थियो था या अचो था जंहिंजो दुनिया में सभ खां वधीक असरु थिए थो। किताब ऐं अख़बार पढ़ंदड़ जो हल्को एॾो घणो न आहे ऐं उहो बहरहाल हिकिड़ी सरहद जे अंदरि हिकिड़े इलाइक़े जे अंदरि उहो इस्तेमालु थींदो आहे, पर तव्हां जंहिं स्क्रीन ते अचो था उनजो को बॉर्डर न आहे, उनजी का सरहद न आहे, उनखे ॾिसण वारा सॼी दुनिया में मौजूदु आहिनि। तंहिं करे तव्हां जेको ॻाल्हाईंदो उनजी पोइवारी थींदी, उनजा फॉलोअर्स ठहंदा, माण्हू सम्झंदा ईअं ई ॻाल्हाइबो आहे। तव्हां जॾहिं चवंदा आहियो थोरी सी त माण्हू सम्झंदा आहिनि ईअं ई चइबो आहे, हालांकि तव्हांखे ख़बर आहे त ईअं न चइबो आहे। हाणे इहा नंढड़ी ॻाल्हि जेका आहे हिकिड़ी, उहा तव्हांजे ॿुधंदड़ ऐं ख़ासि तौर ते नए नसुल जंहिंखे ॿोलीअ जे नज़ाकतुनि, उनजे ग्रामर, उनजे इस्तेमालु, उनजे असर जी ख़बर न आहे, तव्हां अणसिधी रीति उनजी तरबियत करे रहिया आहियो। तंहिं करे जेकॾहिं इहा तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे, तव्हांखे माना जेके हिते वेठा आहियो उहे न, तव्हांखे मतिलबु जेके बि इन ज़रिए खे इस्तेमालु कनि था, जेकॾहिं उन्हनि खे इन ॻाल्हि जी ख़बर हुजे त थोरी सी न चइबो त ज़ाहिर आहे हू उहो जुमिलो इस्तेमालु कंदो जेको वाक़ई बि ॿोलीअ जे ख़्याल खां दुरुस्त हूंदो ऐं ॿुधण वारो उनखे बि ईअं ई कतबु आणींदो पंहिंजी ज़िंदगी में जीअं उहो कतबु आणणु खपे। तंहिं करे असां सम्झूं था त इलेक्ट्रॉनिक मीडिया जेको हिन दौर जो सभ खां असराइतो, सभ खां तकिड़ो, सभ खां वधीक ॿोलीअ जे मामले में या ॿोली जे इर्तिक़ा में किरदारु अदा कंदड़ हिकिड़ो ज़रियो आहे। जेकॾहिं उनजी ॿोली ठीकु थी वञे त मां सम्झां थो अख़बार जी ॿोली एॾो रिलेवेंट न आहे, एॾो असराइती कोन्हे का जेॾी इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ॿोली आहे। ऐं उहा ॿोलीअ जी इर्तिक़ा खे इंतिहाई ॿीणो टीणो चवणो उनजी रफ़्तार जेका आहे बहितर बणाए छॾींदी। तंहिंजे करे मां सम्झां थो तव्हां सां या तव्हां इन शोबे सां लाॻापियल जेके बि दोस्त आहियो, उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा मसइला आहिनि ऐं ज़ारा वरी जिन चैनलनि ते उहे अचनि था उन्हनि जा पंहिंजा मसइला आहिनि, पर हिकिड़ी ज़ाती ज़िमेदारी थींदी आहे। मिसाल असां पंहिंजे समाज में जेके हुकूमत, रियासत, माण्हुनि जा रवैया, उन्हनि जूं पॉलिसियूं जेके भोॻियूं था, इन जे बावजूदि असां ईअं त कॾहिं कोन था सोचूं त मुआशिरो त कुझु का मदद न पियो करे, हुकूमत का सपोर्ट ई न पई करे ऐं समाज त असांखे उहा क़बूलियत न पियो ॾिए। तंहिं करे हाणे मां पंहिंजी माउ सां ठीकु न हलंदुसि, असां इहो फ़ैसिलो नथा करे सघूं। तंहिं करे जॾहिं असां सम्झूं था त असांजी मुआशिरो मदद नथो करे, तॾहिं असांजी ज़िमेदारी अञा वधी थी वञे। उहो चैनल मदद नथो करे, FM रेडियो मदद नथो करे, त हाणे असांजी ज़ाती ज़िमेदारी अञा वधी थी वञे। असां पंहिंजी ॿोलीअ खे वधीक बहितर, वधीक मयारी कीअं इस्तेमालु कयूं, छाकाणि त असांखे किथां को सहकार न पियो मिले। ऐं छो त को बि प्रोड्यूसर खे कोन ॾिसंदो आहे टीवी ते, को बि कैमरामैन खे कोन ॾिसंदो आहे, को बि टीवी जे मालिक खे कोन ॾिसंदो आहे। हू ॾिसंदो तव्हांखे आहे, हू मञींदो तव्हांखे आहे, हू पोइ लॻ तव्हांजो थींदो आहे, हू तव्हां वांगुरु थियण जी कोशिशि कंदो आहे। तंहिं करे जेतिरो तव्हां पंहिंजी ॿोलीअ जे मयार खे हिकिड़ी ज़िमेदारी सम्झंदो, छो त ज़िमेदारी सम्झणु तमामु ज़रूरी आहे। फ़क़ति स्क्रीन ते अचणु काफ़ी न आहे। अॼु तव्हां अची वियो, मशहूरु बि थी वियो, तव्हांजो नालो बि थी वियो, तव्हांजी सुञाणप बि ठही वई, पर हाणे इन खां अॻिते बि हिकिड़ो कमु आहे। उहो कमु आहे तव्हांजी सलाहियत, तव्हांजी क़ाबिलियत, तव्हांजे ॾाहप, तव्हांजी शोहरत, तव्हांजे वतन, तव्हांजी ॿोली ऐं तव्हांजे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थी ॾिए। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। उमेद त अॼोको जेको हीअ वर्कशॉप आहे उन मां पाण सभु गॾिजी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं नयूं ज़रूरु सिखंदासीं जेके असांखे पंहिंजे ईंदड़ वक़्त जे कम में बहितरी में मदद ॾींदियूं। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।